नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के रानीपुर मां खबर ईंदड़। रानीपुर में मज़हर ऐं मुस्लिम मॉडल स्कूल भरिसां मंगणेचा हाउस ते मोहब्बत भरी मच कचहरी मुनक़िद कई वई। सिंध जी कुंड कुर्छ मां वॾे अंग में सुगड़न जी शिरकत, ॾूर बेत गुजारत क़ौमी शायरी पेश कई ऐं सिंध जो सुरीलो फनकार इमरान अली मंगराड़ महफ़िल के 4 चंड लगाए छॾिया। उन मौके ते ख़ासि महिमान इंजीनियर गुलाम सरवर मेमून, डॉक्टर अल्ताफ हुसैन मेमून, एडवोकेट वाजिद अली देसी, SHO रानीपुर हाकिम जलबाणी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त ही दौर ॾींहों ॾींहुं तब्दील थींदो पियो वञे। जदीद दौर जो मोबाइल, जदीद इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडिया असांजे नई टही के तारीख़ी मच कचहरियूं, सुगड़ कचहरियूं, अदबी कॉन्फ्रेंस सिंध जी सकाफ़त का परे थींदी पिया वञनि, जंहिंखे नज़र में रखंदे असां मच कचहरी कोठा नौजवान खे इहो सिंध जो कल्चर अपनाइण लाइ कचहरियूं जूं महफ़िलूं बचाए सिंध जी तारीख़, ॾूर बेतन गुजारतुनि ऐं सूफ़ी राग ॿुधाए रहिया आहियूं। हिननि चयो त हिन वक़्तु सिंध ते साम्राजी क़ौमुनि मुख़्तलिफ़ बहाननि सां कॾहिं त कराची खे सिंध खां अलॻि त वरी कॾहिं सिंध में धारिया आबाद करे रहंदो। हाणे सिंध जे ॿेटनि डिंगी ऐं भंडार ॿेटनि ते वफ़ाक़ जी वालार करे धारिया सिंध में आबाद करे सिंधी क़ौम खे अक़लियत में तब्दील करण जूं साज़िशूं रथे रहिया आहिनि, जिनखे असां कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।